नाज़रीन, आला में बदअमनी खिलाफ़ PTLF पारां प्रेस क्लब अॻियां एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वियो। उन हवाले सां वीडियो लिंक ते मौजूद आहे नदीम मंगरियो। जी नदीम जी, हाला शहर में वधण बदअमनी के खिलाफ PTLF ज़िले में टियारी जे अॻवान कादिर बख्श बुग्यो जो ट्रैक्टर फुर थियण संद कार चोरी थियण के खिलाफ उस PTLF जे अॻवान शहर ने सियासी समाजी तंजीमुनि जे पारां जेको हाला प्रेस क्लब हाला ते एहतिजाजी मुज़ाहिरो कयो आहे। जेको एहतिजाज जेका अॻवान जेको PTLF जो मरकज़ी अॻवान अनारदीन शाह कादिर बख्श बुग्यो असदुल्ला मेमन कराया, जॾहिं त जेको अॼोको एहतिजाज हुन में जेको हाला शहर जेको मुख़्तलिफ़ पार्टियूं उन्हनि जा अॻवान जेको अब्दुल रशीद सरदार रियाज़ मेमन ॿिया जेके शरीक थिया आहिनि, अॼोके जे एहतिजाज हवाले सां उन छा चवणु आहे उन ॻाल्हि ॿोल कंदासीं। अॼोको जो एहतिजाज आहे 10 अप्रैल जो 4 महीना पहिरीं ट्रैक्टर असांजो फुर थियो, जंहिंजे लाइ असीं बार बार ऑफिस सां चकर काटे तकलीफ़ पियासीं, का वोट न मिली। वरी महीनू पहिरीं मखदूम हाउस जे गेट सां असांजी कार विकाइजी वई, जंहिंजे लाइ बि असां बार बार थाने ते SP ऑफिस में चकर काटे थकिजी पियासीं, का बि वोट न मिली। मजबूरन असांखे हीअ अमल करिणो पियो त क़ौम जे मुआफ़िज़ जेके आहिनि, क़ौम जा मुआफ़िज़ ख़ुदि ईअं चवनि त बाबा हाणे हेतिरो भत्तो ॾियो त वराए ॾियूं, न त उहा शइ कान वराइबी। हीअ त अजीब अलमियो आहे। आउं त चवां मिसाल पाण ॾियूं था घोटकी शिकारपुर जा, जेका सूरत हाल गंभीर हिन ज़िले में आहे, उहो असीं रिस्क खणी निकिता आहियूं शरीफ़ माण्हू, ॿियो को बि चारो कोन्हे। जॾहिं चादर चौधी वारी महफ़ूज़ न रहे, चोर ते हाला में घर में टुपियो आहे असांजे शहीद उस्ताद मुनीर जा चढ़े, उन जे FIR में माना रंड कए। हाला मां डॉक्टरनि जी कार चोरी थी आहे, फुरूं थियूं आहिनि, मोटरसाइकिल विया आहिनि। ही जेके उस्ताद पेशे सां तइल्लुक़ रखनि था, उन्हनि खे 4 महीना थिया आहिनि। हिननि जो ट्रैक्टर काइजी वियो आहे, हिननि जी कार काइजी वई आहे। सूबेदार साहब ॾे विया आहिनि त सूबेदार साहब चए थो त आऊं भंग सां वराए ॾींदुसि। वरी SP सां ॻाल्हि, माना सम्झण जी ॻाल्हि आहे त हिते जेका इंतिज़ामिया रखाई थी वञे उहा भंग थी वठे। ज़ुल्म जी इंतिहा इहा आहे। हूअं असां रोज़ु ॿुधंदा हाला शहर मां 1, 2, 4, 5 मोटरसाइकिल चोरी थियूं थियूं। हाणे त हिकु उस्ताद जे घर में घिड़ी करे उनखां फुर कई वञे थी। जी बिल्कुलु, उस्तादनि ऐं शहरनि जो इहो चवणु हुयो त जेको हितां शहरी आहिनि जेके बिल्कुलु गैर महफ़ूज़ बणिजी विया आहिनि, जेको आहे ॾींहुं जो चोरियुनि जो आधार तमामु घणो वधी वियो आहे। जेको उस्तादनि PTLF जो कादिर बख्श बुग्यो ने चोरी थी वियो ट्रैक्टर ऐं जेको कार बि चोरी जेका हिन वक़्त ताईं न मिली सघी आहे। अॼु बि जेको हाला शहर में जेको मोटरसाइकिल ऐं कारुनि जो जेको सिलसिलो जो चोरियुनि जो जारी आहे। हिननि चयो त जेको हाला पुलिस आहे जेका अॻो निंड में सुतल आहे, हिन नाला अक्सर मुतालबो कया त जेको हुननि जो चोरी थियल सामान वापसि करे चोरियुनि जे जेको वधंदड़ जेको चोरी वधी रहियो उन्हनि ते माना कंट्रोल कयो वञे। जी।